नाज़रीन, टंडो बागो शहर के मोनो टेक्निकल इंस्टीट्यूट कॉलेज अंदर कायम थियल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वारे सेंटर ते 5 ॾींहनि खां ईंदड़ समय औरतुनि खे सरकारी वज़ीफ़ो न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कंदे धरणो हयो वियो। रिपोर्टर अज़ीज़ुल्लाह थेबो मूजिब काउंसलर जना मलाह, सकीना असामी, नसीमा ऐं शहज़ादी जी अॻवानी में टंडो बागो बदीन रोड ते मुज़ाहरो करे धरणो हयो वियो, जिते वज़ीफ़े लाइ ईंदड़ समय औरतुनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त सेंटर ते डिवाइस हलाईंदड़नि पारां 5 प्राइवेट एजेंटनि ज़रिए फ़ी औरत खां 1000 खां 1500 रुपया वसूल करे सेंटर जी पोइ पासे खां पैसा अदा करे रहिया आहिनि। जॾहिं त असां गुज़िरियल 5 ॾींहनि खां सेंटर जे ॿाहिरां कतारुनि में बुखूं काटे वापसि थियूं वञूं। औरतुनि इल्ज़ाम हणंदे चयो त डिवाइस होल्डर पारां 5 प्राइवेट एजेंटनि सेंटर अंदरि ऐं ॿाहिरि बीहारे सरेआम वज़ीफ़े वारी रक़म मां कटौती करे रहिया आहिनि, पर हितां जी इंतिज़ामिया ऐं बैंक अमलो को बि क़दम खणण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबि असां गुज़िरियल 5 ॾींहनि खां दरबदर आहियूं। फ़ौरन इंसाफ़ करे बिना कटौती जे वज़ीफ़ो ॾियारियो वञे। ॿिए तरफ़ बदीन टंडो बागो मुख्य रोड ते धरणो हयो, जिते समय गाॾियुनि बीहण ऐं हज़ारे मुसाफ़िर सख़्तु परेशान रहिया। टंडो बागो असिस्टेंट कमिश्नर सनाउल्लाह सदर एहतजाज कंदड़ औरतुनि वटि पहुची ॻाल्हियूं कंदे खेनि वज़ीफ़े वारी रक़म ॾियारण वारे वाइदे ते औरतुनि एहतजाज ख़त्म कंदे रोड ख़ाली कयो।